जय झूलेलाल। मां काजल आसवानी। अॼु असां गॾिया आहियूं आशा मैम जे घर। असां सभु सिंधी संगत जा मेंबर आहियूं। अॼु आहे मदर्स डे, त असां पंहिंजी माउ खे यादि करे जेको उहा असांखे पहाका सेखारिया या असांखे काम चोरी कंदा हुआसीं या कॾहिं कुझु सेखारण लाइ चवंदी हुई, त मुंहिंजी मम्मी चवंदी अंदरां अगड़ियूं ॿाहिरां पगड़ियूं। नुंहुं जेके दिलि ते उहो चुल्हि ते। पंहिंजी गतीअ पोइ गॾह खे पेरे। हा, बुख में बसर भी मिठा। जेके चुल्हि ते से दिलि ते। चरी बोंडे में खुश। अंधी हंगी बसीरा। गप में घी हारण। गिदड़ डाख न पुॼे आखे थू खटा। क्यारी कुआ पे कटे। मैं चवे गाय के हल पुछकारी। पारो अमर अबो शके खां शुम तुर्त जवाब भलो। दक दे दिए के नुंहुं सिखे। अबो गसे दिए वसे। आंडो कुत्ते ॿिलीअ खे बि प्यारो आहे। हिकिड़ो वणे कोन ॿियो हंज खण। ठूठ लॻी साइड़ी भॻी। अखियुनि में लिहाज़ हुजणु। मुंहिंजी माउ चवंदी हुई, पुट कमु कमु ईंदई, इहो चम कमु न ईंदई। जहिड़ो उठ तेरो लोॾो। जहिड़ो संग तेड़ो रंग। जेको निमियो थियो खटियो। उम्र थी 80 मतो 80। गुड़ त घुरा। खीर खंड थी हलियो। सभिनी खां बेस्ट मां थी चवां, छो जो असां वुमेन्स ग्रुप में आहियूं। बितुनि खे बि कन हूंदा आहिनि।